नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अन आइशा रज़ियल्लाहु तआला अन्हा क़ालत क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज्जिहू हाज़िहिल बुयूत अनिल मस्जिद फ़इन्नी ला उहिल्लुल मस्जिद लिहाइज़िन वला जुनुबिन। मुजाज़ी दोस्तों, मुसलमान भाइरों, अल्हम्दुलिल्लाह कुछ ॾींहंनि खां दर्स क़ुरान सां गॾोगॾु दर्स हदीस जो सिलसिलो भी शुरू कयो आहे। छो त अॼुकल्ह जे ज़माने में हर मुसलमान जे लाइ क़ुरान ऐं हदीस जो सम्झणु इंतिहाई ज़रूरी थी पियो आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे क़ुरान मजीद जी सही सम्झ अता फ़रमाए ऐं उन सां गॾु आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि खे सम्झण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो, इस्लाम दीन फितरत आहे। इस्लाम असांखे तमामु आदाब सेखारे थो। इस्लाम असांखे तमामु पेचीदा मसाइल भी सेखारिया आहिनि। जेका हदीस मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, इहा हदीस हज़रत अम्मा आइशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा खां रिवायत थियल आहे। इन हदीस जे तर्जुमे सम्झण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि हीअ सम्झी छॾियो त मस्जिद नबीअ जे अंदरि शुरूआत में माण्हुनि जा जेके घर हा, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जा, उन्हनि घरनि जा दरवाज़ा मस्जिद नबीअ ॾे खुलंदा। ईअं करे सम्झो त उन्हनि घरनि जा सहन ॼण मस्जिद नबीअ में आहे। चोतरफ़ घर ठहियल, उन्हनि घरनि जे दरवाज़े जो रुख़ मस्जिद ॾे। अहिड़ी तरतीब सां घर ठहियल हूंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हुजरो, जेको अम्मा आइशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा जो हुजरो हो, उन जो दरवाज़ो बि मस्जिद ॾे खुलंदो। पोइ हली करे जॾहिं मस्जिद जे अंदरि हाइद औरत ऐं जुनूबी शख़्स जे दाख़िल थियण जी मना आई त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सबूरनि खे हुकुम फ़रमायो त तव्हां पंहिंजनि घरनि जा जेके दरवाज़ा आहिनि मस्जिद खां हटाए करे ॿिए तरफ़ कयो। जीअं इंसान आहे, कॾहिं जुनूबी हालत में आहे, पलीताई जी हालत आहे, या औरत वग़ैरह आहे, उनखे हेज़ वग़ैरह आयल आहे, तॾहिं बि औरत उहा पलीता मस्जिद मंझां जो गुज़रंदी गुनाहगार थींदी। त हीअ जेका हदीस आहे उन में हज़रत अम्मा आइशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फ़रमाए थी त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़रमायो अल्लाह तबारक व तआला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वज्जिहू हाज़िहिल बुयूत, पंहिंजनि घरनि जा रुख़ मस्जिदुनि जे तरफ़ खां फेरे छॾियो। यानी उन्हनि जा दरवाज़ा जेके मस्जिद जे तरफ़ आहिनि, उन्हनि खे उतां खां बंदि करे ॿिए तरफ़ खोलियो। छो ईअं छो कयो? फ़इन्नी ला उहिल्लुल मस्जिद लिहाइज़िन वला जुनुबिन। छो त कंहिं हाइद औरत ऐं कंहिं जुनूबीअ जे लाइ मस्जिद में दाख़िल थियणु बिल्कुलु जाइज़ कोन्हे, हलाल कोन्हे। उन जे लाइ मस्जिद में अचणु नाजाइज़ ऐं हराम आहे। इन जे करे तव्हां पंहिंजे न घरनि जा दरवाज़ा मस्जिद खां हटाए करे ॿिए पासे खोलियो। त मुंहिंजा अज़ीज़ो, हाइद औरत जंहिंखे हेज़ अचे, हेज़ छा आहे? हेज़ खे इंग्लिश में मेंसिस करे थो चइजे। हर सिहतमंद औरत जेका बालिग़ आहे,
हर सेहतमंद औरत जॾहिं बालिग थींदी आहे, बालिग थियण खां पोइ उनखे हर महीने हिकिड़ो रतु ईंदो आहे, उनखे हेज़ करे थो चइजे। उन हेज़ जी घटि में घटि मुदत 3 ॾींहं, वधि में वधि उनजी मुदत 10 ॾींहं आहे। कंहिं बीमारीअ जे करे या कंहिं ॿिए उज़र जे करे या औरत जी उमिरि वॾी थी वञे उन जे करे या वरी औरत हामिला थींदी आहे त इन्हनि वजूहात जे करे इहो रतु अचणु बंदि थी वेंदो आहे। बहरहाल हर महीने हिकु सेहतमंद औरत खे जेको खून अचे बुलूगत खां बाद में इनखे हेज़ करे थो चइजे। इन हेज़ वारी हालत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में दाख़िल थियण खां मना कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, जॾहिं इंसानु जुनूबी हालत में हुजे, घरवारी सां हमबिस्तरी कई या एतलाम वग़ैरह थी वियो, इन सूरत जे अंदरि इहो शख़्स पाक न बल्कि पलीद आहे। जहिड़े नमूने सां हाइदा औरत मस्जिद में दाख़िल थी नथी सघे, अहिड़े नमूने सां इहो जुनूबी शख़्स बि मस्जिद जे अंदरि दाख़िल नथो थी सघे। अहिड़े नमूने सां हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमायो तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हाइदा औरत ऐं जुनूबी शख़्स क़ुरान पाक मंझां कुझु बि न पढ़े, क़ुरान मजीद खे बग़ैर वुज़ूअ जे यादि त पढ़ी सघिजे थो, पर हेज़ वारी हालत में या वरी एतलाम वारे हालत में क़ुरान मजीद खे यादि बि नथो पढ़ी सघिजे। हेज़ वारी औरत ऐं जुनूबी शख़्स मौक़े महिल जूं जेके मसनून दुआऊं आहिनि उहे पढ़ी सघे थो, बाक़ी क़ुरान मजीद जी तिलावत न हाइज़ा औरत करे सघे थी, न वरी जुनूबी शख़्स करे सघे थो। इन्हनि ॿिन्हिनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जो कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद खे छुअणु ऐं उन जी तिलावत करणु बिल्कुलु ममनू आहे। हाणे हीअ ॻाल्हि बि सम्झी छॾियो त हदस जा 2 क़िस्म अथव, हदस असगर, हदस अकबर। हदस असगर जो मिसाल पेशाब, पायखानो, हवा वग़ैरह निकिरी वञणु, इहो हदस असगर जो मिसाल आहे। हदस असगर वुज़ू करण सां ज़ाइल थी वेंदो आहे। इंसान पेशाब कयो, वुज़ू कई, हदस असगर ख़तमु थी वियो। पाखाना जी ज़रूरत पेश आई, पाखानो कई, उन खां बाद में वुज़ू कई, हदस असगर ख़तमु। हवा जो ख़ुरूज थी वियो, वुज़ू कई, हदस ख़तमु। बहरहाल इहो आहे हदस असगर जेको वुज़ूअ सां ज़ाइल थी वेंदो आहे। ॿियो आहे हदस अकबर, पंहिंजी घरवारी सां जिमा करणु, औरत खे हेज़ ऐं निफ़ास अचणु। हेज़ जी मां तारीफ़ तव्हांखे ॿुधायासीं। ऐं निफ़ास छाखे चइबो आहे? निफ़ास चइबो आहे उन रत खे जेको ॿार जे विलादत खां बाद में ईंदो आहे। ॿार जी विलादत खां बाद में जेको खून ऐं रत औरत खे ईंदो आहे, इनखे निफ़ास करे चइबो आहे। इन हालत में बि औरत पलीद आहे। ऐं निफ़ास जी मुदत केतिरी आहे? निफ़ास जी वधि में वधि मुदत 40 ॾींहं, घटि में घटि उनजी का बि मुदत मुक़ररु कान्हे का। चंद सेकंडनि में खून बंदि थी वञे, थी सघे थो। वधि में वधि निफ़ास जी मुदत 40 ॾींहं आहे। जेकॾहिं 40 ॾींहंनि खां अलावा जेकॾहिं के औरत खे रतु अचे थो त इनखे इस्तिहादो करे चइबो आहे। इस्तिहादे जी हालत में औरत खे निमाज़ माफ़ कान्हे। इस्तिहादे जी हालत में औरत जी जेके निमाज़ूं रहिजी वियूं उहे क़ज़ा करणी पवंदियूं। ऐं हेज़ ऐं निफ़ास जी हालत में हेज़ जी हालत में जेके निमाज़ूं क़ज़ा थी वियूं उहे उन्हनि खे वापसि क़ज़ा न आहिनि करणियूं। बहरहाल हदस असगर, हदस अकबर। हदस असगर वुज़ूअ सां ज़ाइल थी वेंदी आहे,
ऐं हदस अकबर उन जे लाइ वरी गुस्ल करणु ज़रूरी आहे। गुस्ल जी लफ़्ज़ी माना आहे पूरे जिस्म खे धोइणु। शरीयत जे इस्तिलाह में गुस्ल छा खे चइबो आहे? शरीयत जी इस्तिलाह में गुस्ल चइबो अथव घटि में घटि हिकिड़ो दफ़ो मथे खां वठी करे पेरनि ताईं पूरे जिस्म जे ज़ाहिरी सतह खे बग़ैर तकलीफ़ जे जंहिं हिसे जो धोइणु मुमकिन आहे उन जे धोइण खे गुस्ल चइबो आहे। मथे खां वठी करे पेरनि ताईं पूरे जिस्म जे ज़ाहिरी उहा सतह जंहिंखे बग़ैर तकलीफ़ जे धोइणु मुमकिन आहे उन सतह खे धोइणु इहो गुस्ल आहे। इन गुस्ल करण सां इंसान जेको आहे पाक ऐं साफ़ थी वेंदो आहे। गुस्ल जो मसनून तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। गुस्ल जो मसनून तरीक़ो छा आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जा रहबर ऐं रहनुमान पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जी हर महाज़ ते हर जॻह ते जेको आहे सो तरबियत फरमाई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत खे वुज़ू गुस्ल जा तमामु तर मसाइल जेके से सेखारिया आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिस्म जे हर वार जे हेठां जनाबत जो असरु हूंदो आहे। इन जे लाइ गुस्ल जनाबत में वारनि खे चङी तरह धोइणु घुरिजे ताकी इंसानी जिस्म जो को बि हिसो ख़ुश्क न रहे जेको वार जे हेठां लिकियलु आहे। तमामु जिस्म पाक ऐं साफ़ थी वञे। हज़रत अली करमल्लाहु वजह खां रिवायत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद फरमाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स गुस्ल जनाबत में हिकिड़े वार जे बराबरि बि जेकॾहिं जॻह छॾे ॾिनी उहा जॻह ख़ुश्क रहिजी वई त उनखे दोज़ख जे अंदरि अहिड़ा अहिड़ा अज़ाब थींदा। हदीस जो रावी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन इरशाद ॿुधण खां पोइ मां पंहिंजे वारनि जो दुश्मन थी वियुसि। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आदत हूंदी हुई वार थोरा वॾा थींदा हुआ त वारनि खे कुड़ाए छॾींदा त जीअं वारनि जे पाड़ ताईं पाणी पहुची सघे। असुलु आहे पाणी पहुचाइणु। वारनि जे हूंदे बि जेकॾहिं माण्हू कोशिशि करे वारनि जे तरे ताईं पाणी पहुची सघे थो। अलाह साईं खां दुआ आहे अलाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। गुस्ल जो जेको मसनून तरीक़ो आहे इंशा अल्लाह उहो मां तव्हांखे अॻिले दर्स में ॿुधाईंदुमि। गुस्ल जे मुतालिक़ चंद मसाला ऐं गुस्ल जो जेको मसनून तरीक़ो आहे इंशा अल्लाह तव्हांखे अॻिए दर्स में ॿुधाईंदासीं। अलाह साईं खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात मज़ा फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।